ओम शांति। अजय जी मिले तारीख़ 19/10/2025। अॼु मैडम अॼु अपडेट बाबा जी रिवाइज कोर्स 31/3/2007। सूरत सपूत ठही पंहिंजी सूरत सां बाप जी सूरत ॾेखारणी आहे। निर्माण अर्थात सेवा सां गॾु निर्मल वाणी निर्माण स्थिति जो बैलेंस रखणो आहे। अॼु बाप दादा चारो ओर जे ॿारनि जे भाग्य जी रेखायूं ॾिसनि पिया, ॾिसी करे हर्षित बि थियनि था। सभी ॿारनि जे मस्तक में चमकती हुई ज्योति जी रेखा चमके पई। मस्तक ते नैननि में रूहानियत जी भाग्य जी रेखा चमके पई। मुख में श्रेष्ठ वाणी जी भाग्य जी रेखा चमके पई। होठनि ते रूहानी मुस्कुराहट ॾिसनि पिया। हथनि में सर्व परमात्म खज़ाने जी रेखा ॾिसनि पिया। त बाबा मस्तक, नैन, मुख, होठ, हथनि में सर्व परमात्मा जे खज़ाननि जी रेखा ॾिसनि पिया। हर यादि जे कदम में पद्मनि जी रेखा ॾिसनि पिया। बाबा जी हर यादि जे कदमनि में पद्मनि जी रेखा ॾिसनि पिया। हर हिकु दृश्य, हर हिक जे हृदय में बाप जे लव में लवलीन जी रेखा ॾिसनि पिया। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य हर हिकु ॿार अनुभव करनि पिया। छो जो इहो भाग्य जी रेखा स्वयं बाबा हर हिक जे श्रेष्ठ कर्म जी कलम सां खींची थी। श्रेष्ठ कर्मनि जी कलम सां खींची थी। असांजा जो श्रेष्ठ कर्म आहिनि उन्हनि अनुसार ई कलम खींची आहे बाबा। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य जो अविनाशी आहे। सिर्फ़ु हिन जन्म जे लाइ न आहे, लेकिन अनेक जन्मनि जी अविनाशी भाग्य जी रेखायूं, अविनाशी पाप ऐं अविनाशी भाग्य जी रेखायूं। हिन समय श्रेष्ठ कर्म जे आधार ते सर्व रेखायूं प्राप्त थींदियूं आहिनि। हिन समय जो पुरुषार्थ अनेक जन्मनि जी प्रालब्ध ठाहे ॾींदो आहे। हिन समय जो पुरुषार्थ अनेक जन्मनि जी प्रालब्ध ठाहे छॾींदो आहे। अनेक सभी ॿारनि खे जो प्रालब्ध अनेक जन्म मिलणी ई आहे। बाप दादा उहा हाणे हिन समय हिन जन्म में पुरुषार्थ जे प्रालब्ध जी प्राप्ति ॾिसणु चाहींदा आहिनि। सभी ॿारनि खे जो प्रालब्ध अनेक जन्म मिलणी आहे। बाप दादा उहा हिन समय हिन जन्म में पुरुषार्थ जी प्रालब्ध जी प्राप्ति ॾिसणु चाहींदा आहिनि। सिर्फ़ु भविष्य न, लेकिन हाणे बि इहे सभु रेखायूं सदा अनुभव में अचनि। छो जो हाणे ताईं इहे दिव्य संस्कार तव्हांजो नयो संसार ठाहे थो। छो जो हाणे जा इहे दिव्य संस्कार असांजो नयो संसार ठाहींदा आहिनि। त चेक करो, चेक करणु ईंदो आहे न, स्वयं खे चेक करो। जो सर्व भाग्य जी रेखायूं हाणे अनुभव थींदियूं आहिनि, ईअं त न सम्झंदा आहियो कि इहे प्रालब्ध अंत में ॾेखारे ॾींदी। प्राप्ति बि आहे ऐं त प्राप्ति बि हाणे आहे, त प्रालब्ध जो अनुभव बि हाणे करिणो आहे। भविष्य संसार जे संस्कार हाणे प्रत्यक्ष जीवन में अनुभव थियणा आहिनि। त छा चेक कयो? भविष्य संसार जे संस्कार जो गायन कंदा आहियो कि भविष्य संसार में हिकु राज्य हूंदो। यादि आहे न, हिकु उहो संसार केतिरा बार उन संसार में राज्य कयो। यादि आहे न कि यादि दिलाइण सां यादि ईंदो आहे। छा हुयो? उहो स्मृति में आहे न, लेकिन उहो ई संस्कार हाणे जे जीवन में प्रत्यक्ष रूप में आहिनि। त चेक करो, हाणे बि मन बुद्धि संबंध संपर्क जीवन में हिकु ई राज्य आहे, मतिलबु स्वराज्य। वह कॾहिं कॾहिं आत्मा जे राज्य सां गॾु गॾु माया जो राज्य बि अची वेंदो है न। हीअं त न मन में कोई ॿिया कोई वीचार
विकारी व ईंदा त सही, लेकिन असांखे उन ते ध्यानु न ॾियणो है न, बुद्धि ॿिए तरफ़ हली वञे। जीअं भविष्य प्रारब्ध में हिकु ई राज्य आहे, ॿ न, त हाणे बि ॿ राज्य त न आहिनि। जीअं भविष्य राज्य में हिकु राज्य सां गॾु हिकु धर्म हूंदो, उहो धर्म कहिड़ो आहे? संपूर्ण पवित्रता जी धारणा जो धर्म। त हाणे चेक करो कि पवित्रता संपूर्ण आहे। स्वप्न में भी अपवित्रता जो नाम निशान न रहे, स्वप्न में भी अपवित्रता जो नाम निशान न रहे। पवित्रता अर्थात संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क में हिकु ही धारणा संपूर्ण पवित्रता जी हुजे। ब्रह्मचारी आहियो न, पंहिंजी चेकिंग करणी ईंदी आहे। जंहिंखे पंहिंजी चेकिंग करणी ईंदी आहे उहो हथु ठाहियो। ईंदी आहे या कंदा बि आहियो? कंदा आहियो। टीचर्स खे ईंदी आहे, डबल फॉर्नर्स खे ईंदी आहे, शो। हाणे जी पवित्रता जे कारण तव्हांजे जड़ चित्रनि में बि पवित्रता जी मांग कंदा आहिनि। पवित्रता अर्थात हिकु धर्म हाणे जी स्थापना आहे, जो भविष्य में हलंदी आहे, भविष्य में भी हलंदी आहे। ईअं ई भविष्य जो छा ॻाइनि? हिकु राज्य, हिकु धर्म, साथ में सदा सुख शांति संपत्ति, अखंड सुख, अखंड शांति, अखंड संपत्ति। कोई अखंड त हाणे जी तव्हांजे स्वराज्य जे जीवन में उहा आहे विश्व राज्य। हिन समय आहे स्वराज्य। त चेक करो, अविनाशी सुख, परमात्म सुख, अविनाशी अनुभव थींदो आहे? कोई साधन व सैल्वेशन जे आधार ते सुख जो अनुभव थिए त न थींदो आहे न। कॾहिं कंहिं बि कारण सां दुख जी लहर अनुभव बि न अचणी खपे। कोई नाम मान शान जे आधार ते त सुख अनुभव न थींदो आहे न। छो? इहे नाम मान शान, साधन, सैल्वेशन, ये स्वयं ही विनाशी आहिनि, अल्पकाल जे लाइ आहिनि। त विनाशी आधार सां अविनाशी सुख न मिलंदो है न। त विनाशी आधार सां अविनाशी सुख न मिलंदो आहे। चेक कंदा वञो। हाणे बि ॿुधंदा आहियो ऐं पंहिंजे में चेक बि कंदा आहियो त पतो पवंदो कि हाणे जे संस्कार ऐं भविष्य संसार जी प्रारब्ध में केतिरो अंतर आहे। तव्हां सभिनि जनम ते ई बाप दादा सां वाइदो कयो आहे न, यादि आहे न वाइदो कि भुलिजी विया आहियो। ये ही वाइदो कयो आहे न कि असां सभी बाप जे साथी ठही, विश्व कल्याणकारी ठही, सदा नयो विश्व कल्याणकारी ठही नयो सुख शांतिमय संसार ठाहिण वारा आहियूं। यादि आहे न? पंहिंजो वाइदो यादि आहे? यादि आहे त हथु ठाहियो। पको वाइदो आहे या थोरो गड़बड़ थी वेंदी आहे? नयो संसार हाणे परमात्म संस्कार जे आधार ते ई ठाहिण वारा आहियूं न। नयो संसार हाणे बाबा जी परमात्म संस्कार जे आधार ते ई ठाहिण वारा आहियूं। त सिर्फ़ु हाणे पुरुषार्थ न करिणो, लेकिन पुरुषार्थ जी प्रारब्ध बि अनुभव करणी आहे। हाणे बाबा जहिड़ा संस्कार स्वयं में धारण करणा आहिनि। सुख सां गॾु शांति खे बि चेक करो। शांति अशांत सर्कमस्टेंस, अशांत वायुमंडल, हुन में बि तव्हां शांति जे सागर जा ॿार सदा कमल पुष्प समान अशांति खे बि शांति जे वायुमंडल में परिवर्तन करे सघंदा आहियो। शांत वायुमंडल आहे, उन में पंहिंजी शांति अनुभव जी
ये कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन बाप दादा जो वाइदो आहे अशांति खे शांति में परिवर्तन करण वारा। अशांति खे शांति में परिवर्तन करण वारा। त चेक करो, चेक करणु ईंदो आहे न, परिवर्तक आहियो न, परवश त न आहियो न, परिवर्तक आहियो। परिवर्तक कॾहिं परवश न थी सघंदो आहे। हिन प्रकार सां संपत्ति अखुट, हिन प्रकार सां संपत्ति अखुट संपत्ति उहा स्वराज्य अधिकार जी छा आहे। बाबा चई न, असांजो अचण वारी दुनिया अखंड सुखमय शांति, अखंड शांति, अखंड संपत्ति वारी हूंदी। त बाबा ॿुधाइनि था कि अखंड सुख मतिलबु सैल्वेशन जे बिना, नाम मान शान जे बिना बि सदा सुखी रहे। अखंड शांति मतिलबु कहिड़ो बि अशांत वायुमंडल हुजे लेकिन तव्हां शांत रहो। अखंड संपत्ति मतिलबु स्वराज्य अधिकारी जी, है न, ज्ञान गुण शक्तियों स्वराज्य अधिकारी जी, स्वराज्य अधिकारी जी संपत्ति इहा आहे न। त चेक करो, ज्ञान जे सारे विस्तार जे, ज्ञान जे सॼे विस्तार जे सार खे स्पष्ट ॼाणे विया आहे न। त ज्ञान गुण शक्तियूं, है न, बाबा चई न, तव्हांजे हथ में सर्व परमात्म खज़ाने जी रेखा आहे, है न। त उहा केतिरी वॾी असां खीची आहे, केतिरा गुण, केतिरी शक्तियूं आयूं आहिनि। त चेक करो, ज्ञान जे सॼे विस्तार के सार खे स्पष्ट ॼाणे विया आहियो। ज्ञान जो अर्थ इहो न आहे कि सिर्फ़ु भाषण कयो, कोर्स करायो। ज्ञान जो अर्थ आहे समझ। त हर संकल्प, हर कर्म, बोल, ज्ञान अर्थात समझदार, नॉलेजफुल ठही करे कंदा आहियो न। सर्व गुण प्रैक्टिकल जीवन में इमर्ज रहींदा आहिनि। ज्ञान वरितो आहे मतिलबु हलंदे फिरदे असांजा ओड़ा वीचार, ओड़ा बोल, ओड़ा कर्म हुजनि। असांजी स्थिति सां माण्हुनि खे अनुभव अचे कि हा, ये ज्ञानी आत्मा आहिनि, ये परिवर्तन थी विया आहिनि। सर्व आहे यथाशक्ति, हिन प्रकार सर्व शक्तियूं असांजो टाइटल आहे, मास्टर सर्वशक्तिवान। शक्तिवान न, त सर्व शक्तियूं संपन्न आहिनि, है न। चेक करो, सर्व शक्तियूं संपन्न आहिनि। त ॿियो ॻाल्हि आहे, सर्व शक्तियूं समय ते कार्य कंदियूं आहिनि, समय ते हाज़िर थी वेंदियूं आहिनि, या समय बीती वेंदो आहे पोइ यादि ईंदो आहे। त चेक करो, टई ॻाल्हियूं हिकु राज्य, है न, टई ॻाल्हियूं, या ज्ञान गुण शक्तियूं। त बाबा चवनि था चेक करो, टई ॻाल्हियूं हिकु राज्य, हिकु धर्म, पवित्रता जो धर्म, स्व जो राज्य, आत्मा मन बुद्धि संस्कार जी मालिक, जो मन खे रहे उहे सोचे, जहिड़ो ओड़ो बाबा जी श्रीमत अनुसार बुद्धि जो निर्णय हुजे। ऐं परमात्मा संस्कार, मन बुद्धि संस्कार बाप समान। ऐं केतिरो संपत्ति, केतिरी बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि जी संपत्ति स्वयं में धारण करे हुन स्वरूप में रहंदा आहियूं। मतिलबु असांजे कर्मनि में उहो नज़र ईंदो आहे, अखंड सुख शांति संपत्ति। छो जे नए संसार में इहे ॻाल्हियूं जो बि हाणे स्वराज्य जे समय अनुभव आहे, उहा न थी सघंदी आहे। नए संसार में हाणे जी ॻाल्हियूं जो हाणे स्वराज्य जे समय अनुभव आहे, उहा न थी सघंदी आहे। हाणे हिन सभिनि ॻाल्हियुनि जो अनुभव करे सघंदा आहियूं, है न। सत्युग में थोरी असां अनुभव कंदासीं, सत्युग में त प्रालब्ध हूंदी, मतिलबु ऑटोमेटिकली ओड़ा असांजा संकल्प हलंदा, बोल निकिरंदा, कर्म थींदा वेंदा। हाणे असांखे
उहो पुरुषारत करिणो आहे। हाणे असांखे पंहिंजे वीचारनि खे बाबा जहिड़े वीचार जीअं ठाहिणो आहे, बाबा जीअं मत जे अनुसार बुद्धि द्वारा निर्णय करिणो आहे, बाबा जहिड़ा संस्कार धारण करणा आहिनि, है न। बाबा जो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जी संपत्ति ॾिनी अथई, हुनखे कार्य में लॻाए हुनजो अनुभव करे सघंदा आहियूं। अशांति जे समय बि शांति जी शक्ति खे यूज़ करे कीअं शांत रहूं, दुख जे समय बि कीअं सदा सुख स्वरूप रहूं, है न। त इहे हाणे ई अनुभव करे सघंदा आहियूं। त बाबा असांखे चवनि था बाबा अॼु असांखे चवनि था की इन सभिनि ॻाल्हियुनि जो अनुभव करे सघंदा आहियो। हाणे सां इहे संस्कार इमर्ज थींदा, तॾहिं अनेक जन्म प्रारब्ध जे रूप में हलंदा, है न। हाणे जे संस्कार इमर्ज थींदा, तॾहिं अनेक जन्म प्रारब्ध जे रूप में हलंदा। ईअं त न सम्झंदा आहियो न कि धारण करूं था थी वेंदो, अंत ताईं थी वेंदो। लेकिन बाबा चवंदा आहिनि न, बहुत काल जो पुरुषार्थ करणो, बहुत काल जो पुरुषार्थ करणो। बाप दादा पहिरें खां ई इशारो ॾिनई कि बहुत काल जो हाणे जो अभ्यास बहुत काल जी प्राप्ति जो आधार आहे। बहुत काल जो हाणे जो अभ्यास बहुत काल जी प्राप्ति जो आधार आहे। अंत में जो वेंदा, अंत में थी वेंदो, इहे न सोचणो आहे। थी वेंदो न, थियणो ई आहे। शो स्वराज्य जो अधिकार आहे, उहो हाणे बहुत काल जो अभ्यास खपे। अगरि हिकु जन्म में अधिकारी न, हिन जन्म में अधिकारी, हिकु जन्म में अधिकारी न ठही सघंदव, अधीन थी वेंदव, त अनेक जन्म कीअं थींदव। हिन करे बाप दादा हाणे चारो ओर जे ॿारनि खे बार बार इशारो ॾियनि था कि हाणे समय जी रफ़्तार तीव्र गति में वञे थी। हिन करे सभी ॿारनि खे हाणे सिर्फ़ु पुरुषार्थ न करिणो आहे, लेकिन तीव्र पुरुषार्थ करिणो आहे। तीव्र पुरुषार्थ मतिलबु जो संकल्प कयो उहो थियो, है न, उहो थियो। पुरुषार्थ जी प्रारब्ध हाणे बहुत काल सां अनुभव करिणो आहे। तीव्र पुरुषार्थ जी निशानियूं बाप दादा पहिरों बि ॿुधाई। तीव्र पुरुषार्थ ई सदा मास्टर दाता हूंदो, लेवता न, सदा देवता अर्थात ॾियण वारो। ईअं आहे त मुंहिंजो पुरुषार्थ थिए, मतिलबु कि ईअं हुजे त मां पुरुषार्थ करां, ईअं करे त मां करां, मां बि करां। ईअं बदिले त मां बि बदिलां, ईअं बदिले, ईअं करे, ईअं दातापन जी निशानी न आहे, है न। ईअं बदिले, ईअं करे, ईअं दातापन जी निशानी न आहे। जो जहिड़ो बि आहे मूंखे बदिलणो आहे। कोई करे न करे, लेकिन मां बाप दादा समान करां, ब्रह्मा बाप समान बि। साकार में बि ॾिठो न, ॿार करनि त मां करां कॾहिं न चई, मां करे करे ॿारनि खां करायां। ॿी निशानी आहे तीव्र पुरुषार्थ जी सदा निर्माण, है न। ॿी निशानी छा आहे पुरुषार्थ जी सदा निर्माण, कार्य कंदे बि निर्माण ऐं निर्माण ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे। हिकु त तीव्र पुरुषार्थ जी निशानी छा आहे दातापन, लेवता न। हीअं न कि हीअं करे त मां करां, मूंखे करे करे ॾेखारिणो आहे, ब्रह्मा बाबा समान। ॿी निशानी आहे तीव्र पुरुषार्थ जी सदा निर्माण ऐं निर्माण, मतिलबु निर्माण
थी करे नव निर्माण करिणो आहे। ॿिन्हिनि जो बैलेंस खपे। निर्माण ठही करे कार्य करण में सर्व द्वारा दिलि जो स्नेह ऐं दुआयूं मिलंदियूं आहिनि, है न। निर्माण ठही करे अगरि कार्य कंदासीं न, निर्माण मतिलबु झुकणो न आहे, लेकिन बाबा जी श्रीमत अनुसार सभिनि जे स्वभाव संस्कार खे ॼाणे करे उन द्वारा हलणो आहे। त निर्माण ठही करे कार्य करण में सर्व द्वारा दिलि जो स्नेह ऐं दुआयूं मिलंदियूं आहिनि, सर्व द्वारा। बाप दादा ॾिठो आहे कि निर्माण अर्थात सेवा जे क्षेत्र में अॼुकल्ह निर्माण, बाप दादा ॾिठो आहे कि निर्माण अर्थात सेवा जे क्षेत्र में अॼुकल्ह सभी सुठा उमंग उत्साह सां नया नया प्लान ठाहिनि था। निर्माण मतिलबु नयो प्लान ठाहिनि था। हिन करे बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे ॾाढी ॾाढी मुबारक ॾियनि था। बाप दादा वटि निर्माण जा सेवा जा प्लान ॾाढा सुठा सुठा आया, लेकिन बाप दादा ॾिठई कि निर्माण जे कार्य में ॾाढा सुठा ॿार आहिनि, लेकिन जेतिरो सेवा जे कार्य में उमंग उत्साह आहे ओतिरो अगरि निर्माण स्टेज जो बैलेंस हुजे, निर्माण मतिलबु जंहिंजो जहिड़ो बि स्वभाव संस्कार आहे, त श्रीमत अनुसार उन्हनि खे बि उन्हनि जे अॻियां झुकणो बि न आहे, उन्हनि खे झुकाइणो बि न आहे, लेकिन उन्हनि खे साथ वठी करे कीअं हलणो आहे उहो बि कला हुजणी खपे। निर्माण स्टेज जो बैलेंस हुजे, है न। ईअं न इहे ख़राबु आहे हिनखे कढो, इहे अहिड़ो आहे हिनखे कढो, ईअं न। छो जी अगरि संगठन में कमु कंदा आहियूं त हिक जो बि अगरि संकल्प अहिड़ो हूंदो आहे त उन कम खे थोरो विघ्न पवंदो आहे। त निर्माण स्टेज जो बैलेंस हुजे त निर्माण अर्थात सेवा जे कार्य में सफलता ॿियो ज़्यादा प्रत्यक्ष रूप में दिखाए में ॾी सघंदी आहे। त प्लान त सभिनि जा ॾाढा सुठा सुठा हूंदा आहिनि न, हर हिकु प्लान त ॾाढो सुठो कंदो आहे, ईअं करूं ईअं करूं ईअं करूं, लेकिन हर कम खे करण में संगठन खपे न। संगठन में त ॾाढा अलॻि अलॻि स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, सभिनि जा अलॻि अलॻि वीचार हूंदा आहिनि। उन्हनि सभिनि सां मिली करे कीअं असां करूं कर्म, इहे असांखे बैलेंस रखिणो आहे, है न। त बाप दादा त सफलता ऐं ॿियो ज़्यादा प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ईंदी। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो आहे, निर्माण स्वभाव, निर्माण बोल ऐं निर्माण स्थिति सां संबंध संपर्क में अचिणो आहे। निर्माण स्वभाव, निर्माण बोल, निर्माण स्थिति सां संबंध संपर्क में अचिणो आहे। देवताऊं जो गायन कंदा आहिनि न, लेकिन आहे ब्राह्मणनि जो गायन। देवताउनि जे लाइ चईंदा आहिनि उन्हनि जे मुख सां जो बोल निकिरंदा आहिनि उहे जीअं हीरे मोती अमूल्य निर्मल वाणी निर्मल स्वभाव हूंदो आहे, है न। देवताउनि जे लाइ चईंदा आहिनि कि देवताउनि जे मुख सां जो बोल निकिरंदा आहिनि उहो हीरे मोती अमूल्य निर्मल वाणी निर्मल स्वभाव हूंदो आहे। हाणे बाप दादा ॾिसंदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि कि ईअं सिखो। बाप दादा ॾिसंदा आहिनि, रिज़ल्ट ॿुधाइनि था, छो जी सीज़न जे लास्ट न। त बाप दादा ॾिठईं कि निर्मल वाणी निर्माण स्थिति हुन में हाणे अटेंशन खपे। बाप दादा खज़ाननि जे 3 खाता जमा करो। बाप दादा जे खज़ाने जा इहे पहिरियों ॿुधायो। त रिज़ल्ट में छा ॾिठईं बाबा पहिरियों चईं 3 खाता कहिड़ा, उहो जमा करो। उहो त यादि हूंदव न, पोइ बि रिवाइज़ था कराइनि। हिकु पंहिंजी पुरुषार्थ सां जमा जो खातो वधायो, ॿियो सदा स्वयं बि संतुष्ट रहो, ॿियनि खे बि संतुष्ट करो।
भिन्न भिन्न संस्कार खे ॼाणंदे हुए बि संतुष्ट रहणो आहे, संतुष्ट करिणो आहे। इन सां दुआनि जो खातो जमा थींदो। अगरि कंहिं बि कारण सां संतुष्ट करण जी कमी रहिजी वेंदी त पुण्य जे खाते में जमा न करे सघंदो। अगरि कंहिं बि कारण संतुष्ट करण में कमी रहिजी वेंदी त पुण्य जे खाते में जमा न थींदो। संतुष्टता पुण्य जी चाबी आहे। चाहे रहण चाहे करण, चाहे खुदि संतुष्ट रहो चाहे ॿियनि खे करो, इन सां इहे पुण्य जे खाते खे जमा करण जी चाबी आहे। टियों आहे सेवा में बि सदा निस्वार्थ मापन न हुजे, है न। त हिकु त आहे पंहिंजे पुरुषार्थ जो खातो जमा करो, ॿियो संतुष्ट करो या रहो, ॿियो सेवा जो बि करो न, हुनमें निस्वार्थ भाव हुजे, मापन न हुजे। मां कयो या मुंहिंजो थियणो खपे, या मां ऐं मुंहिंजोपन हिते सेवा में अची वेंदो आहे। जिते सेवा में अची वेंदो आहे उते पुण्य जो खातो जमा न थींदो आहे। मुंहिंजोपन अनुभव थियो, ये रॉयल रूप जो बि मुंहिंजोपन ॾाढो आहे। रॉयल रूप में मुंहिंजेपन जी लिस्ट साधारण मुंहिंजेपन सां लंबी आहे। जो रॉयल रूप में मुंहिंजोपन ईंदो आहे न, रॉयल रूप में मुंहिंजेपन जी लिस्ट ऐं साधारण मुंहिंजेपन जी लिस्ट लंबी आहे। त चेक करो, रॉयल में मुंहिंजोपन ऐं साधारण में मुंहिंजोपन। त जिते बि मां ऐं मुंहिंजो ईंदो आहे, मुंहिंजे जो सुभाउ अची वेंदो आहे, त निस्वार्थ न थियो न, हुते पुण्य जो खातो जमा कम थींदो आहे। मुंहिंजेपन जी लिस्ट पोइ कॾहिं ॿुधाईंदासीं, ॾाढी वॾी लिस्ट आहे ऐं सूक्ष्म बि आहे। त बाप दादा ॾिठईं कि पंहिंजे पुरुषार्थ सां यथाशक्ति हाणे पंहिंजो खातो जमा करो था, लेकिन दुआनि जो खातो, पुण्य जो खातो, उहो हाणे भरण जी आवश्यकता आहे। दुआनि जो, पुण्य जो, हिन करे 3 खाता जमा करण जो अटेंशन आहे। है न। त बाबा चवनि था 3 खाता जमा करण जो अटेंशन रखो। संस्कार वैराइटी हाणे बि ॾेखारे में ॾींदा आहिनि। सभिनि जा संस्कार हाणे संपन्न थिया आहिनि, लेकिन असांजे मथां ॿियनि जे कमज़ोर स्वभाव संस्कारनि जो प्रभाव न पए, इहो ध्यानु रखिणो आहे। कंहिंजो कहिड़ो बि स्वभाव संस्कार हुजे, लेकिन बाबा जी न निर्माण थी करे हलो, उन्हनि सां बि असां बाबा जी श्रीमत अनुसार कीअं ठही करे हलूं, कीअं पंहिंजो कमु बि करिणो आहे। मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, कमज़ोर संस्कार शक्तिशाली न आहिनि। मां मास्टर सर्वशक्तिवान जे मथां कमज़ोर संस्कार जो प्रभाव न पइजी सघंदो आहे। सेफ्टी जो साधना बाप दादा जी छित्र छाया में रहणु, अगरि बाप दादा जी छित्र छाया जे हेठां रहंदासीं त उहो ई सेफ्टी जो साधन आहे। सेफ्टी जो साधन आहे बाप दादा जी छित्र छाया जे अंदरि रहणु, बाप दादा सां गॾु कंबाइन रहणो आहे। सेफ्टी जो साधन आहे बाप दादा जी छित्र छाया जे हेठां रहणु। बाप दादा सां गॾु कंबाइन रहणो आहे न। छित्र छाया छा आहे? श्रीमत। जेतिरो असां बाबा जी श्रीमत ते उथंदासीं, वेंदासीं, कर्म कंदासीं,
त उहो ई छत्र छा आहे। अॼु बाप दादा इशारो ॾियनि था की स्व प्रति हर हिक खे संकल्प पूर्ण संबंध संपर्क कर्म में नवीनता लाइण जो प्लान ठाहिणो ई आहे। बाप दादा पहिरियों रिज़ल्ट ॾिसंदा छा नवीनता लायो, छा पुराणा संस्कार दृढ़ संकल्प सां परिवर्तन कयो। ये रिज़ल्ट पहिरियों ॾिसंदा छा सोचंदा आहियो, हीअं करूं हथ उठायो, जो चईंदा आहिनि कंदासीं कंदासीं। अच्छा कंदा हो या ॿिया कंदा? तव्हां कंदा हो या ॿिया कंदा? छा कंदा हो? ॿियनि खे न ॾिसणो आहे, बाप दादा खे ॾिसणो आहे, पंहिंजी वॾी दादी खे ॾिसो, है न, ॿियनि खे न ॾिसो। हर हिकु पंहिंजी खे ॾिसे, पंहिंजी वॾी दादी खे ॾिसो। केतिरी न्यारी प्यारी स्थिति आहे न, स्टेज आहे। बाप दादा चईंदा आहिनि अगरि कंहिंखे मां हद जो मुंहिंजोपन सां न्यारो ॾिसणो आहे त पंहिंजे बाप दादा जी दिलि तख़्त नशीन दादी खे ॾिसो। सॼी लाइफ हद जो मुंहिंजोपन, हद जो मांपन हिन सां न्यारी रही आहे। हुनजी रिज़ल्ट बीमारी में बि आहे, लेकिन दुख दर्द जी बासना सां न्यारी आहे न। हिकु ई शब्द पको आहे, कोई बि पुछंदो आहे दादी कुझु दर्द आहे, दादी कुझु थिए थो, छा उत्तर मिलंदो आहे? कुझु न। निस्वार्थ, छोजी निस्वार्थ ऐं दिलि वॾी आहे न, त उन्हनि खे लॻंदो आहे कुझु न। सर्व खे समाइण वारी, सर्व जी प्यारी, हर हिकु ॻाल्हि खे समाए वठंदा आहिनि न। हिन करे इन्हनि जी प्रैक्टिकल निशानी ॾिसनि था। त हाणे ब्रह्मा बाप जी ॻाल्हि चईंदा आहिनि न, त जॾहिं ब्रह्मा बाबा जे लाइ चईंदा आहिनि की उन्हनि में त शिव बाबा हुया, लेकिन दादी त तव्हां सां गॾु प्रभु पालना में रही, न पढ़ाई में रही, सेवा में साथी रही। त हाणे हिकु ठही सघंदो आहे निस्वार्थ स्थिति में, त छा तव्हां सभई न ठही सघंदा आहियो? ठही सघंदा आहियो न। बाप दादा खे निश्चय आहे की तव्हां ई ठहिण वारा आहियो। केतिरी बार ठहिया आहियो, यादि आहे न, अनेक कल्प बाप समान ठहिया आहियो, हाणे बि तव्हां ई ठहिण वारा आहियो न। हिन उमंग उत्साह सां उड़ंदा हलो। बाप खे तव्हां में निश्चय आहे त तव्हां बि पंहिंजे में सदा निश्चय बुद्धि तव्हांखे बि ठहिणो ई आहे। अहिड़ो निश्चय बुद्धि ठही उड़ंदा हलो, है न, अहिड़ो निश्चय बुद्धि ठही उड़ंदा हलो। जॾहिं बाप सां प्यार आहे, प्यार में 100% खां बि ज़्यादा आहे, ईअं चईंदा आहियो, ठीकु आहे न। जो बि सभई वेठा आहिनि, उहे जो बि पंहिंजे पंहिंजे स्थान ते ॿुधनि था, ॾिसनि था, उहे सभई प्यार जी सब्जेक्ट में पंहिंजे खे 100% सम्झंदा आहिनि, है न। उहो हथ उठायो 100%, सभिनि हथ उठायो। अच्छा, पुठियां वारा लंबो हथ उठायो, हिलायो। अॼु 22,000 खां बि वधीक भाउ भेण पहुचा आहिनि, कीअं बाबा खे ॿुधायो। इन में त सभई हथ उठाइनि था। त प्यार जी निशानी छा आहे? अगरि बाप दादा सां प्यार आहे त प्यार जी निशानी छा आहे? समान ठहिणो। जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजा जहिड़ा बोल, उन जहिड़ा चलन, उन जहिड़ो संबंध संपर्क निभाइणो आहे न, इहा प्यार जी निशानी आहे। त जंहिंसां प्यार आहे त उहो जीअं ॻाल्हाईंदा आहिनि, जीअं कर्म कंदा आहिनि, जीअं माण्हुनि सां संबंध संपर्क में हलंदा आहिनि, है न, उन जहिड़ो करिणो पवंदो आहे न, है न। तॾहिं त चईंदा न कि हा, बाबा चईंदा न हिननि खे मूंसां प्यार आहे। अॼु बाप दादा सभई अॼु बाप दादा हाणे ॾिसणु चाहींदा आहिनि कि हिकु सेकेंड में स्वराज जी सीट ते कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर जे संस्कार में इमर्ज रूप सां सेकेंड में वेही सघंदा आहियो। हिकु सेकेंड में सभु ॻाल्हियुनि खे, सभु संकल्पनि खे स्टॉप, कंट्रोल करो,
कुछ भी आवाज़ अचनि थी, कुछ भी अचे थो, ॿुधदे हुए न ॿुधो, ॾिसदे हुए न ॿुधो, बसि बाप समान स्थिति, कंट्रोलिंग ऐं रूलिंग पावर। ऐं पंहिंजे मन बुद्धि संस्कार पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि ते रूल करो, उन्हनि खे जो चओ उहो ई संकल्प करनि। त बाबा चवनि था हिकु सेकेंड में स्वराज जी सीट ते कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर जी संस्कार इमर्ज रूप सां सेकेंड में वेही सघंदा आहियो, है न, सेकेंड में वेही सघंदा आहियो। चेक करो त हिकु सेकेंड में ॿ 3 मिंटनि जे लाइ स्वराज जी अधिकारी जी सीट ते सेट थी वञो। चारों ओर जे ॿारनि जी यादि प्यार जे पत्र साथ साथ जो बि साइंस जे साधन आहिनि उन्हनि द्वारा यादि प्यार बाप दादा वटि पहुची वई। पंहिंजे दिलि जो समाचार बि ॾाढा ॿार लिखंदा बि आहिनि ऐं रुहरियान में बि ॿुधाईंदा आहिनि, है न। बाप दादा उन सभी ॿारनि खे रिस्पॉन्ड ॾियनि था, जंहिं बि मोकिलियो उन्हनि सभिनि खे बाप दादा रिस्पॉन्स ॾियनि था कि सदा सच्ची दिलि ते साहिब राज़ी रहे, है न। बाप दादा उन सभी ॿारनि खे रिस्पॉन्स ॾियनि था कि सदा सच्ची दिलि ते साहिब राज़ी आहे। दिल जी दुआयूं, दिल जो दुलार बाप दादा जो विशेष उन आत्माउनि प्रति आहे। वैसे त बाप दादा जो सभिनि जे प्रति हूंदो आहे, लेकिन जंहिं ख़ासि मोकिली आहे त दिल जी दुआयूं, दिल जो दुलार बाप दादा विशेष उन आत्माउनि खे, उन आत्माउनि जे प्रति ॾियनि था। चारों ओर जी जो बि समाचार ॾींदा आहिनि सभई सुठा सुठा उमंग उत्साह जा प्लान जो बि ठाता आहिनि उन्हनि जी बाप दादा सभिनि खे मुबारक बि ॾियनि था ऐं वरदान बि ॾियनि था। वधंदा हलो, ॿियनि खे बि वधाईंदा हलो। चारों ओर जे बाप दादा जे कोटनि में कोई में बि कोई श्रेष्ठ भाग्यवान ॿारनि खे बाप दादा जो विशेष यादि प्यार, है न। वैसे त सभिनि जे लाइ हूंदो आहे, लेकिन जंहिं विशेष एॾो आत्माउनि जंहिं बि ॼाणियो आहे, मुंहिंजो बाबा चयो आहे, उन्हनि में बि जेका बाबा जे चए ते था हलनि, है न, त उहा कोटनि में कोई आहे न श्रेष्ठ भाग्यवान आहे न। बाप दादा सभी ॿारनि खे हिम्मत ऐं उमंग उत्साह जी मुबारक ॾियनि था। अॻियां तीव्र पुरुषार्थी ठहिण जी, बैलेंस जी पदम पदम गुणा ब्लेसिंग बि ॾियनि था। ऐं जीवन में अॻियां सदा तीव्र पुरुषार्थी ठहिण जी, बैलेंस जी, तीव्र पुरुषार्थ बि ऐं बैलेंस कंहिंजो निर्माण ऐं निर्माण, बैलेंस जी पदम पदम गुणा ब्लेसिंग बि ॾियनि था। सभिनि जे भाग्य जो सितारो सदा चमकंदो रहे ऐं ॿियनि जो भाग्य ठाहींदा रहो, इन जी बि दुआयूं ॾियनि था, है न। सभिनि जे भाग्य जो सितारो सदा चमकंदो रहे ऐं ॿियनि जे भाग्य ठाहींदा रहो, इन जी बि दुआयूं ॾियनि था। चारों ओर जे ॿार पंहिंजे पंहिंजे स्थान ते ॿुधनि था, ॾिसनि बि था। बाप दादा बि सभी चारों ओर जे दूर वेठे हुए ॿारनि खे ॾिसी ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ॾिसंदा रहो ऐं मधुबन जी शोभा सदा वधाईंदा रहो। त सभी ॿारनि खे दिलि जी दुआयुनि सां गॾु गॾु बाप दादा नमस्ते बि करनि था। अच्छा, ओम शांति। वरदाना अटेंशन रूपी गृत द्वारा आत्मिक स्वरूप जी सितारे जी चमक
खे वधाइण वारा आकर्षण मूर्त। जॾहिं भाव द्वारा नॉलेज द्वारा आत्मिक स्वरूप जो सितारो चमकी वियो त बुझी न सघंदो आहे, लेकिन चमक जी परसेंटेज कम ज़्यादा थी सकती है ना। भाव द्वारा नॉलेज द्वारा अगर आत्मिक स्वरूप जो सितारो चमकी वियो त बुझी न सघंदो आहे, लेकिन कम परसेंटेज कम ज़्यादा थी सकती आहे। ये सितारो सदा चमकंदो रहे, सभिनि खे आकर्षित तॾहिं कंदो जॾहिं रोज़ अमृत वेले अटेंशन रूपी घृत विझंदा रहंदा, है ना। जॾहिं रोज़ अमृत वेले असां अटेंशन रूपी घृत विझंदा रहंदासीं त हुनजी चमक वधंदी वेंदी, आकर्षित थींदा वेंदा। जीअं दीपक में घृत विझंदा आहिनि त उहो हिकु रस हलंदो आहे न। ईअं संपूर्ण अटेंशन ॾियणो अर्थात भाव जी सर्व गुण व शक्तियुनि खे स्वयं में धारण करणो आहे। हिन अटेंशन सां आकर्षण मूर्त ठही वेंदो। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा साधननि जे बीज खे प्रत्यक्ष करो। बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा साधना जे बीज खे प्रत्यक्ष करो। अव्यक्त इशारो। योग जी शक्ति जमा करण लाइ कर्म और योग जो बैलेंस ॿियो वधायो। कर्म कंदे हुए जेतिरो भाव खे यादि कंदा न ओतिरो उहा योग जी शक्ति जमा थींदी। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज रहे, है ना। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज रहे, इन जो अभ्यास वधायो। कर्म कंदे हुए योग जी पावरफुल स्टेज रहे, इन जो अभ्यास वधायो। जीअं सेवा जे लाइ इन्वेंशन कंदा आहियो, वैसे इन विशेष अनुभव जे अभ्यास जे लाइ समय कढो, नवीनता लाइ करे सभिनि जे अॻियां एग्ज़ाम्पल ठहो। अॼु टियों रविवार आहे त अॼु शाम जो जेको योग हूंदो आहे हुन में संकल्प करो मास्टर सर्वशक्तिवान जी शक्तिशाली स्वरूप में स्थित थी प्रकृति सहित सर्व आत्माउनि खे पवित्रता जी किरनियूं ॾियो। सतो प्रधान ठाहिण जी सेवा करो। त अॼु पवित्रता जी विशेष किरनियूं फैलाइणियूं आहिनि। जो धर्म अर्थात असांजो हिकु धर्म अर्थात धारणा आहे, उहो वाइब्रेशन प्रकृति खे बि ॾियणो आहे ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे बि ॾियणो आहे। सतो प्रधान ठाहिण जी सेवा करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।